नाज़रीन, थाणे बुला खान में कोहिस्तान के मज़ाहिया शाइर सहाफ़ी ऐं उस्ताद कमर कोहिस्तानी की 9वीं वरसी मल्हाई वई। शहबाज उमरानी की रिपोर्ट। थाणो बुला खान में सिंधी अदबी शाख कोहिस्तान हेठि थाणो बुला खान जी तरफ़ां कोहिस्तान जे नामियारे ऐं मज़ाहिया शाइर उस्ताद ऐं सीनियर सहाफ़ी कमर कोहिस्तानी जी 9वीं वरसी मल्हाई वई। कमर कोहिस्तानी जी 9वीं वरसी जे मौक़े ते संदसि आख़िरी आरामगाह ते गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी वई, जॾहिं त संदसि वरसीअ जे मौक़े ते तक़रीब पिणु मुनक़द कई वई। तक़रीब में शाइरनि, अदीबनि, उस्तादनि ऐं मुख़्तलिफ़ मक्तब फ़िक्र जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते तक़रीब में शिरकत कंदड़ माण्हुनि आवाज़ टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो आहे त साईं कमर कोहिस्तानी हिकु असांजे कोहिस्तान जो तमामु हिकु अनमोल हीरो हो, सुठो शाइर बि हो, सुठो टीचर बि हो। साईं जी तमामु अदब सां तमामु घणो लॻाव हूंदो हो। कमर कोहिस्तानी असांजे कोहिस्तान जो उहो शाइर हो ऐं उहो उस्ताद हो जेको हिकिड़ो सिख्या जो इदारो हो। साईं कमर कोहिस्तानी पंहिंजी मज़ाहिया शाइरी में तमामु हिकिड़ी इनकलाबी ऐं हितां जे मसइलनि जी ऐं माण्हुनि जे दर्दनि जी ऐं माण्हुनि जे ॾुखनि जी ॻाल्हि कई आहे। सास थाणो बुला खान तरफ़ां अॼु जेको साईं कमर कोहिस्तानी जी वरसी मल्हाई वई है, तो साईं कमर कोहिस्तानी न सिर्फ़ु सिंध पर पाकिस्तान जो हिकु वॾो मज़ाहिया शाइर हो, ही तइलीमदान हो। हिन हमेशह समाज जे मसइलनि ते ऐं तकलीफ़ुनि ते पंहिंजी शाइर लिखी अवामी तर्जुमानी कई। साईं कमर कोहिस्तानी जी अॼु वरसी मल्हाई पई वञे सास जे तरफ़ां। अॼु हू असां में मौजूदु न आहे, पर हुन जूं लिखियल शाइरियूं अॼु बि असांजी रहनुमाई कनि थियूं। साईं कमर कोहिस्तानी बल्कि मज़ाहिया शाइर बि हो, हुन सां गॾोगॾु हिकिड़ो बहितरीनु उस्ताद बि रहियो। साईं कमर कोहिस्तानी में असां सदाईं सादगी ॾिठी, निवड़त ॾिठी, प्यार ॾिठो, मोहबत ॾिठी। कमर कोहिस्तानी जी जेका अॼु असां वरसी मल्हाई त साईं कमर कोहिस्तानी जी शख़्सियत जेका हुई त घण रुखी शख़्सियत हुई। असांजे दिलनि में तूं थो वसी, नंढो वॾो तोखे चवंदो हो साईं, तुंहिंजी यादि रहंदी दिलि में सदाईं, बसि तुंहिंजी शाइरी असां लाइ निशानी। साईं कमर कोहिस्तानी, साईं कमर कोहिस्तानी। कमर कोहिस्तानी न सिर्फ़ु हिकिड़ो सुठो शाइर हो, ऐं साईं कमर कोहिस्तानी कोहिस्तान जे अदब में हिकिड़ा नवां लाड़ा मुतारिफ़ कराया। कमर उस्ताद तूं आहीं, कमर उस्ताद तूं आहीं, सदा आबाद तूं आहीं, रही थो रूह में अॼु बि हमेशह यादि तूं आहीं। वदाई रब तुंहिंजी इज़्ज़त, वदाई रब तुंहिंजी इज़्ज़त, सदा सरशाद तूं आहीं, कमर उस्ताद तूं आहीं, सदा आबाद तूं आहीं। माण्हुनि जा वीचार ॿुधा हिननि चयो त कमर कोहिस्तानी पंहिंजी शाइरीअ जे ज़रिए कोहिस्तान जे ॾुखनि सुरनि जी ॻाल्हि कई आहे। शहबाज उमरानी, आवाज़ टीवी न्यूज़, थाणो बुला खान।